आगाह कयूं त नव देरो में दादू कैनाल में एक शख्स जो लाश अटकियो वियो जंहिंजी सुञाणप नाहे थी सघी। इतला ते पुलिस गश्त इंचार्ज पहुची लाश कढी अस्पताल मुंतकिल करायो आहे। नव देरो वेझो दादू कैनाल में एक शख्स जो लाश अटकियो वियो जंहिंजे लाश के पुलिस उतां कढराए अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। सुञाणप जो अमल जारी आहे। नव देरो में दादू कैनाल में नामालूम शख्स जो लाश अटकियो वियो। इतला ते पुलिस जी गश्त इंचार्ज उते पहुची लाश कढराए अस्पताल मुंतकिल करायो आहे। इन हवाले से सुञाणप जो जेको अमल आहे वो हलंदड़ आहे। नव देरो में दादू कैनाल में एक शख्स जो लाश मिलियो। इन लाश के अस्पताल मुंतकिल कयो वियो। तफसील मालूम क्यों था नव देरो में टाइम न्यूज़ रिपोर्टर नूर मोहम्मद खान। नूर मोहम्मद आगाह कजो दादू कैनाल में एक ॼणे जो लाश कढियो वियो आहे। जी बिल्कुल नव देरो भरसां दादू कैनाल में एक माण्हू जो लाश आयो है जंहिंजी हिन वक्त ताईं सुञाणप न थी सघी आहे। इतला जे बावजूद दादू कैनाल में धनार मींहुं चारे रहिया उन हद जे थाणे खे इतला ॾिनो। इतला जे बावजूद भी पुलिस 2 कलाक देर सां पहुती। ठीक है नूर मोहम्मद, अपडेट करण लाइ मेहरबानी अमान जी। उते जेके माल चारींदड़ धनार हुया उन्हनि पुलिस के इतला ॾिनो। पुलिस 2 कलाकनि खां पोइ उतां पहुती ऐं दादू कैनाल मां नामालूम शख्स जो लाश कढराए अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। सुञाणप नाहे थी सघी।